अहम ख़बर के हवाले से अवांखे आगाह कंदासूं। पीडीएम सरबराह मौलाना फजलुर रहमान चयो आहे त इलेक्शन पंहिंजे वक़्त ते थींदी। मौजूदा हुकूमत मुद्दो पूरो कंदी। हिन चयो त इमरान खान नौजवाननि खे गुमराह करे रहियो आहे। मुल्क जी साख बचाइण लाइ असां चैलेंज खे क़बूल कयो। इमरान खान जे 3.5 सालनि जो गंद साल में साफ़ करणु ॾुखियो आहे। संदसि चवणु हो त सुप्रीम कोर्ट जे ताज़े फ़ैसिले सां मुल्क में बहरान पैदा थियो आहे। अदालती फ़ैसिले सां पैदा थियल बहरान मुआशी बहरान जो सबबु बणिजी रहियो आहे। 8 सालनि खां हलंदड़ पढ़ी फंडिंग केस फौरी तौर ॿुधायो वञे। फज़लुर रहमान चयो त फुल कोर्ट ज़रिए आर्टिकल 63 जी तशरीह ॾे सदारती रेफरेंस दाख़िल कयो वञे। मरियम नवाज़ जी नायब सदर मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त इन भेरे इंसाफ़ ऐं अदल जो क़त्ल थियो आहे। मरियम नवाज़ चयो त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले सां पैदा थियल बहरान मुआशी बहरान में तब्दील थी रहियो आहे। जेकॾहिं वज़ीर आज़म अवां मुक़ररु कयो त पोइ असेंबलियुनि खे ताला हणो।